सिंधी जागा शेर जागा सिंधी जागा न्यासी तोसा न्यासी तोसा इमरान तोसा इमरान तोसा इमरान तोसा आज बेटा ने खाते बेटा ने खाते सीरन खाते सपनी जी या शे वाज़े आ त हीअ जेका भी आहे या ज़रदारी साहब जी ऐं उन जी टीम जो जेको हिकिड़ो आहे इंशाअल्लाह अयाज़ साहब जी क़यादत में जेका भी असांजी सिंध जी नेशनल क़यादत आहे इंशाअल्लाह सिंध जो अवाम हिननि सां गॾु आहे ऐं मां वरी बि अयाज़ साहब खे इहा मुबारकबाद ॾींदुसि ऐं इंशाअल्लाह असां सभु लाड़काणे जा अवाम असां सभु जेको भी आहियूं अयाज़ साहब जी ने कॉज़ में अयाज़ साहब सां गॾु आहियूं। तव्हांजी सभिनी जी महिरबानी वरी बि तव्हांजी शुक्र सॼी लाड़काणे जा दोस्त जेके आहिनि असांजा हिते उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह अयाज़ साहब जो जिते भी हुकुम हूंदो असां इंशाअल्लाह गॾु हूंदासीं तव्हांजी महिरबानी सां। सुबह जो देर कोन कई तो सुबह जो 8 बजे कंदकोट का निकता है कंदकोट पोइ वरी नव देरो वरी लाड़काणो तंहिंमें हर जाइ ते देर थी आहे उन लाइ माज़रत। दोस्तों हिकिड़ो तरीक़ो इहो हो त असीं ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन जी सियासत सां हज़ार इख़्तिलाफ़ पर हिकिड़ो दिलेर माण्हू उन ते करप्शन जो इल्ज़ाम न हो। बेनज़ीर भुट्टो साहिबा उन जी सियासत सां इख़्तिलाफ़ असांखे हज़ारे आहिनि पर दिलेर ख़ातून हुई उन मां अरब ठाहिण जे हक़ में न हुई। मुर्तज़ा भुट्टो दिलेर माण्हू हो। बशीर खान कुरैशी मुझे भाउ मुझे दोस्त दिलेर माण्हू। बशीर खान सिंध जो लीडर सिंध जो खालिद महमूद सुमरो नारा पली जो नारा से खालिद महमूद सुमरो बशीर खान मुझे भाउ खालिद महमूद सुमरो दिलेर माण्हू सेनेट में सिंध जी गूंज कंदड़ ॾिसो न माण्हू कहिड़ा कहिड़ा मुर्तज़ा भुट्टो बशीर कुरैशी मक़सूद कुरैशी खालिद महमूद सुमरो शाहनवाज़ भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर भुई असांजो राशिद महमूद सुमरो असांजो हिम्मत वारो नौजवान आहे पर हुननि जी ॻाल्हि पियो कयां जेका असां कसजी विया। हाणे जे कंहिंखे ॿुधाइजे वञे त हीउ बेनज़ीर जो शहर आहे भुट्टो जो शहर आहे असांजी आपा अशरफ अब्बासी साहिबा दिलेर ख़ातून स्पीकर केड़ा केड़ा कॉम्पिटेंट माण्हू हिन शहर में पैदा न उन शहर में सही पढ़ाई न उन शहर में सही पीअण जो साफ़ पानी न उन शहर में कुत्ते जे चक का बचण जी का रेबीज़ जी कोई सुई सब का वधीक कुत्ते जे चकन में तड़पी तड़पी तव्हांजे लाड़काणे जा ॿार मरी विया। सब का वधीक जेके ॿारनि सां रेप थिया कतल थिया ज़ारा मंगी साहिल कोरे जो गुम आहे हिकिड़ी सुमरो ॾिनी न ॾिनी छा नालो सुमरो संधू सुमरो हिन शहर जी ज़ारा मंगी तव्हांजे शहर जी मौज़म साईं साहिल कोरे जो ॿार अञा ताईं लापता आहे। उन्हनि साइमा जरवार हिन सूबे जे वरी हिन अहम डिविजनल हेडक्वार्टर सां को इंसाफ़ थियो आहे तव्हांखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अथनि। हीउ मौज़म अब्बासी आहे इन हिन जे चाचे ऐं हिन जे वालिद साहब मुनवर साहब तमामु हिकिड़ो दिलेर आउट स्पोकन सभिनी जे साम्हूं सच चवंदड़ माण्हू मुंहिंजे साम्हूं आउं गवाह आहियां वञी चयो कि प्राइम मिनिस्टर मौजूदु आहे चयोसीं लाड़काणे में लोड शेडिंग आहे लाड़काणे में जिन जिन इलाइक़नि में चयो न मौज़म खटियो आहे उन्हनि इलाइक़नि जूं बिजलियूं ट्रांसफार्म आज़ाब करे छॾियो। वज़ीर आज़म चयो थियो कुझु कोन।